नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फवाद चौधरी जी नाअहली बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह ॿिन्ही अॻुवाणनि जी नाअहली बाबति दरख़्वास्तुनि ते मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो। सियासी जमायतूं पंहिंजा तकरार अदालतुनि खां ॿाहिरि मोकिलाइनि। अवामी मफ़ादनि खे नज़र में रखंदे अदालतुनि खे सियासी मामलनि में न पवणु घुरिजे। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत खे पीका जे सेक्शन 20 तहत गिरफ़्तारियूं न करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जी सरबराही में PFU जे तरफ़ां पीका ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी। अदालत अटॉर्नी जनरल खे अदालती मौनत लाइ नोटिस जारी करे छॾियो। FIA पहिरीं बि SOPs जमा कराई चुकी आहे। SOPs मूजिबि सेक्शन 20 तहत कंहिं बि शिकायत ते गिरफ़्तारी अमल में न आंदी वञे। SOPs ते अमल न थियो त DG FIA ऐं घरू सेक्रेटरी ज़िम्मेवार हूंदा। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण लाइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सियासी अॻुवाणनि सां राब्ता तेज़ करे छॾिया। चौधरी शुजात हुसैन खे अॼु राति जी मानी जी दावत आसिफ अली ज़रदारी ऐं चौधरी शुजात हुसैन में मुलाक़ात बिलावल हाउस लाहौर में थींदी। बेएतमादी वारी रिथ समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान रूस जे 2 ॾींहंनि जे दौरे ते अॼु मास्को पहुचंदो। वज़ीर-ए-आज़म सुभाणे रूस जे सदर सां मुलाक़ात कंदो। पाक रूस कार ऐं ख़िते जी सूरत-हाल ते ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर-ए-आज़म मास्को जे मरकज़ी मस्जिद जो बि दौरो कंदो। PP अॻुवाण ऐं सेनेटर रहमान मलिक 17 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। रहमान मलिक केतिरनि ॾींहंनि खां इस्लामाबाद जी अस्पताल में वेंटिलेटर ते हो। रहमान मलिक 2008 खां 2013 ताईं वफ़ाक़ी घरू वज़ीर बि रहियो। वाटसन जो चवणु आहे त रहमान मलिक फिफड़नि जी तकलीफ़ सबबि इस्लामाबाद जी निजी अस्पताल में दाख़िल हो। रहमान मलिक कोरोना वायरस में पिणु मुब्तला थी वियो हो। सदर डॉक्टर आरिफ अलवी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, शेख रशीद ऐं ॿियनि अॻुवाणनि तरफ़ां ॾुख जो इज़हार। बलूचिस्तान जो वॾो वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो। वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। सहाफ़ी अतर मतीन जे क़त्ल में मुलस जवाबदार खुज़दार मां गिरफ़्तार। कानून लागू कंदड़ इदारनि कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो। पाकिस्तान में कोरोना वायरस के 43 मरीज़ फौतुनि जो अंग 3096 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1232 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 15,63,873 थी वियो। हेल ताईं 14,09,551 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 2.95% रिकॉर्ड कई पई। न्यू सईदाबाद वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर जो चिंगची रिक्शा खे टक्कर, 3 ॼणा फौत, 3 औरतूं ज़ख़्मी। हादसे में 1 औरत, 1 ॿार ऐं मर्द थॾे ते ई फौत थी विया। ज़ख़्मी औरतूं इस्पताल मुंतक़िल। शखर मां अगवा बाद क़तल कयल नींगर जशपाल जो केस संदसि सौट अविनाश कुमार ते दाख़िल कयो वियो। वालिद जो चवणु आहे त जवाबदार भाइटियो आहे, घर में रहंदो हो। अगवा बाद जशपाल खे क़तल कयो आहे। शिकारपुर वासी पेटे अलफ अॻुवाण सुल्तान लाशारी ऐं संदसि भेण सिबी वेझो रोड हादसे में फौत, लाश इस्पताल मुंतक़िल। सिंधड़ी वेझो खिपरो रोड ते 2 मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर, 1 ॼणो फौत थी वियो। ऐं मटियारी भरिसां ॻोठु बचू गयलो में हिक ई ख़ानदान जा 15 खां वधीक ॿार, मर्द ऐं औरतूं हथनि ऐं पेरनि खां माज़ूर बणियल। माज़ूरी में मुब्तला हुअण सबबि हू रोज़ानो जीअण ऐं मरनि था, पर सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया सदन का बि सार नथी लहे।